दोस्तों, आकाश अंसारी जी शायरी अवां जी नज़र कजे थी। असांजे मुआसी सफ़र में ओ साथी त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी। असांजो जॾहिं खून ख़ुशबू थी ईंदो त वेड़ा वतन जा बेवासे छॾींदो। जॾहिं ॿारड़े कंहिं कई ॿोली बाती त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी। असांजूं ही ॿाहूं असांजूं निगाहूं अज़ल खां लोचीन थियूं अहिड़ियूं राहूं। उन गेट में जे कुसे वयासी काती त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी। जॾहिं मुंहिंजा झांगी न झोरे में झुरंदा ॿरे में न बकरार जा ॿार ॿरंदा। सुकी सखणी थींदी न जीजल जी छाती त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी। जॾहिं वॾपुड़ो को वलारनि ते वसंदो मथां पार कर जे पंहिंवारनि ते वसंदो। न रांदी कमारी मारण लाइ आती त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी।